सलातो वस्सलाम अलैका रसूलल्लाह सलातो वस्सलाम अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे अब्दुल मजीद बुरफत। उहो तो चए त को शख़्स चार नियाणियूं बालिग विहारे वेठो आहे, उन्हनि जे बारे में ॿुधाईंदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वालिदैन जे मथां लाज़िम आहे त पंहिंजे औलाद जी सुठी तरबियत करे ऐं पंहिंजे औलाद खे मुनासिब रिश्तो मिले त फ़ौरन निकाह कराए, शादी कराए। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली शेर ख़ुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हुकुम फ़रमायो त या अलीयो सलासुन ला तुअख़िरहा, ए अली टिनि शयुनि में ताख़ीर न कजांइ, देरि न कजांइ, यानी फ़ौरन उहे कमु कजांइ। अस्सलातु इज़ा आनत, जॾहिं निमाज़ जो वक़्तु अची वञे त फ़ौरन निमाज़ अदा कर। वल जनाज़तो इज़ा हदरत, ऐं जॾहिं जनाज़ो हाज़िर थी वञे त उनखे निमाज़ कफ़न दफ़न में ताख़ीर न कर, फ़ौरन अदा कर। वल अय्यम इज़ा वजदत लहा कुफ़ुवन, जॾहिं गैर शादी शुद्ध जो को मुनासिब रिश्तो अची वञे त उनजी फ़ौरन शादी कराए। पोइ उहो छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, जेकॾहिं मुनासिब रिश्तो मिली थो वञे त फ़ौरन निकाह कराइण जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फ़रमायो आहे। ऐं ॿी हदीस मुबारका में शोबुल ईमान में आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मन वुलिद लहू वलदुन फलयुहसिनिल इस्महु व अदबहु, जंहिं शख़्स खे औलाद पैदा थियो आहे त उनखे घुरिजे त उनजो सुठो नालो रखे ऐं उनखे सुठो अदब सेखारे। फ़इज़ा बलग फलयुज़व्विजो फ़इन बलग वलम युज़व्विजो फ़असाब इस्मन फ़इन्नमा इस्मुहु अला अबीह। पाण फ़रमाईंदा त जॾहिं औलाद बालिग थी वञे त उनजो निकाह करायो, पर जेकॾहिं उहे बालिग थी विया ऐं उन्हनि जो निकाह न कराए वियो, कॾहिं उहे गुनाह करे वेठा त उनजो गुनाह उनजे पीउ ते पवंदो। इन हदीस मुबारका में सरी अल्फाज़नि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो पंहिंजे औलाद जी शादी करायो, पर जेकॾहिं उहो शादी में ताख़ीर कई वञे थी जंहिंजे करे उहे गुनाह करे वियनि था त उन्हनि जो गुनाह जीअं उन फ़ाइल खे थींदो तीअं ई उनजे वालिदैन खे बि थींदो। इन करे फ़ौरन निकाह कराइणु घुरिजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।